1857 जी जंग आज़ादी ऐं सिंध भाङो पहिरियों तारुफ़। मई 1857 जी जंग आज़ादी असांजी सियासी ऐं तहज़ीबी तारीख़ में एक निमाया हैसियत रखे थी। पोइ उनखे का गद्दार सॼियो, का बग़ावत सॼियो, का बुलावो सॼियो त का वरी नाकाम तारीख़ सॼियो। पर तारीख़ शाहिद आहे त हीअ अज़ीम तारीख़ हितां जी अवाम तरफ़ां पाण खे गैर मुल्की तसलुत खां आज़ाद कराइण ऐं साम्राजी इक़्तिदार जे ख़िलाफ़ हिंदुस्तान गीर जिद्दोजहद में बुनियादी पत्थर जी हैसियत रखे थी। हीअ अंग्रेज़नि ख़िलाफ़ इब्तिदा बि आहे त हिकु मंज़िल बि आहे, जेतोणीकि उन जे नतीजे में आज़ादी हासिल थी कान सघी, पर असांजी आज़ादी जी तारीख़ जो हिकु सोनहरी वर्क आहे। पंहिंजे मक़सद सां सचाई, आज़ादी सां मोहबत, हुरियत सां चाह, इस्लाम दोस्ती, शरई उसूलनि जी पाबंदी, जिहाद जो जज़्बो, सूरमीअ सां सिक, मौत जी मुर्की आजियां करण हिन जंग जा ज़रीन पहलू आहिनि। हीअ असांजे सरफरोशन ऐं मर्द मुजाहिदनि जो हिकु खूनी दास्तान आहे, जंहिंमें पोयनि नस्ल लाइ हिकु सबक़ आहे, विलविलो आहे, जज़्बो आहे ऐं तड़प आहे। आज़ादी जी जिद्दोजहद में हिन जंग खे दुनिया जे अज़ीम कारनामनि में शुमार कयो वञे थो। रोज़ाना अल जमीअ जो एडिटर लिखे थो त जंग आज़ादी का हथियार जो नालो न आहे, पर ही उन जज़्बे जो नालो आहे जेको अफ़राद में हुबुल वतनी जी चिणग दुखाई, गैर मुल्की तसल्लुत खां निजात हासिल करण जो विलविलो पैदा करे ऐं उन जे मक़सद जे पूरा उलहे जान ऐं माल जी कुर्बानी करण जी दावत ॾे। मशहूर मोरिख़ आरसी मजमदार लिखे थो त 1857 जी जिद्दोजहद सचपच हिंदुस्तान में बरतानवी राज ख़िलाफ़ सभ खां वॾी तहरीक सम्झी वेंदी, जंहिं बेशक उन क़ौमी तहरीक खे उभारियो जेका अध सदी खां पोइ शुरू थी। हिन बग़ावत ईंदड़ तहरीक उनखे ज़ोर वठायो ऐं उनमें हिसो वठंदड़नि में हिम्मत पैदा कई। ही तहरीक जेतोणीकि उन वक़्तु वतन जे वेरियुनि, जागीरनि जे बुखियनि, पैसे जे पुटनि ऐं ज़मीर फरोश मुल्हनि जे करे नाकाम थी वई, पर हिन अंग्रेज़ी राज खे तमामु घणो नुक़सान पहुचायो ऐं अंग्रेज़नि खे ज़हन नशीन करायो त हितां जी गयूर अवाम पंहिंजे शुआइरनि जी बर्बादी के कंहिं बि सूरत में तस्लीम न कंदी। ऐं हिते हुकूमत करण गुलनि जी सेज न आहे, न वरी अक जी माखी लाहण आहे, पर हिते हर क़दम क़दम ते सोढनि सां मुक़ाबिलो करणो आहे ऐं कंडनि जी राह ते हलणो आहे। उहो ई सबबु आहे जो हिन जंग लाइ लॉर्ड किंग खे लिखणो पियो त दरअसल ही जंग मुंतशिर शोरश जे बदिरां हिकु मुनज़िम बग़ावत हुई, जेका मज़हबी मक़सद लाइ भड़काई वई हुई। फ़ौजी सिपाही सिर्फ़ उन अमले जा पुरज़ा हुआ। ही जंग सिर्फ़ मुसलमाननि जे मज़हबी तासुब जे करे न लड़ी वई, पर ही तहरीक क़ौमी पैमाने ते हिंदुनि ऐं मुसलमाननि गॾिजी पंहिंजी प्यारी जनम भूमि खे अंग्रेज़नि खां आज़ाद कराइण लाइ लड़ी। उन करे जोस्टन मकार्थे लिखियो, ही बग़ावत सिर्फ़ सिपाहियुनि जी न हुई, पर ही फ़ौजी बेआरामी, क़ौमी नफ़रत ऐं अंग्रेज़नि सां मज़हबी तासुब जो मिलियल जुलियल सबूत हो। ॾेही राजा ऐं फ़ौज उन में मुकमिल तरह शामिल हुआ। हिंदू ऐं मुसलमान पंहिंजा इख़्तिलाफ़ विसारे ईसाइनि जे ख़िलाफ़ थी बीठा। ही जंग हिकु मुनज़िम तहरीक हुई, जंहिंखे केतिरनि ई सालनि जी कोशिश खां पोइ शुरू कयो वियो ऐं पोड़ा ख़्वाह जवान ॿार या बुढ़ा, मर्द तोड़े औरतूं सिरनि सां कफ़न ॿधी मैदान जंग में कुॾी आया। एसएम घोष जो चवणु आहे त ही का ओचितो या अलॻि थलॻ वाक़ियो न हो, पर सारे मुल्क जा लीडर वतन खे आज़ाद कराइण लाइ हिकु जाइ ते गॾु थी गैर मुल्की हुकुमराननि खां पाण खे बचाइण लाइ पहिरीं मुनज़िम कोशिश हुई। हिकु ख़ुदमुख्तियार हुकूमत क़ाइमु कई वञे, जंहिंजो हाकिम आला बहादुर शाह ज़फ़र हुजे। 1857 जी जंग आज़ादी। उर्दू खुर्शीद मुस्तफ़ा।